वेलकम बैक। खबर शामिल कनासी कराची का खातून अव्वल आसिफा भुट्टो जरदारी आई फरियाल टालपुर की सरबराही में जरदारी हाउस में अहम इजलास में निसार खोड़ो, वकार मेहती, अजरा पेचू हो, जियाउल हसन लंजवार, अली हसन जरदारी आई ब्याज शरीक। खबर अवासा शेर कनासी, आजिज दामरा, शगुफ्ता जुमानी, डॉक्टर महरीन भुट्टो, जावेद नायाब लगारी, मंसूर शहानी आई बेंजी शिरकत। अवासा अहम खबर शेर कनासी, इजलास में मुल्क की मजमूई सियासी सूरत हाल समेत पीपल्स पार्टी की अवामी राब्ता मुहिम ते गौर विचार किया वियो। खबर अवासा शेर कनासी, मेंबरन पारा आसिफा भुट्टो ऐं फरियाल टालपुर के 9 मई की नवाबशाह में थींदड़ जलसे बाबत तजवीज़ूं पेश। शहीद बेनज़ीराबाद में कामयाब जलसे लाए शहर शहर अवामी मुहिम हलाई वने। इजलास में मेंबरन के हिदायत दिनी वई। बिलावल भुट्टो जरदारी जलसे के अहम ऐं तारीखी खिताब कंदो इहो चवड़ा है आसिफा भुट्टो जरदारी ऐं फरियाल टालपुर जो। इन हवाले से तफसील मालूम कनासी आमिर सुप्रो खा जी अपडेट का जो तफसील है। मीर असेंबली आसिफा भुट्टो तोड़े जी नाज़रीन असो राब्तो कटिजी वो एक भेरो बीहर अवासा अहम खबर शेर कनासी कराची का खातून अव्वल आसिफा भुट्टो जरदारी ऐं फरियाल टालपुर की सरबराही में जरदारी हाउस में अहम इजलास में निसार खोड़ो, वकार मेहदी, अजरा पेचू हो, जियाउल हसन लंजवार, अली हसन जरदारी ऐं ब्याज शरीक। अपडेट कनासी, आजिज दामरा, शगुफ्ता जुमानी, डॉक्टर महरीन भुट्टो, जावेद नायाब लगारी, मंसूर शहानी ऐं ॿियनि जी शिरकत। इजलास में मुल्क की मजमूई सियासी सूरत हाल समेत पीपल्स पार्टी की अवामी राब्ता मुहिम ते गौर विचार किया वियो। अपडेट कनासी, मेंबरन पारा आसिफा भुट्टो ऐं फरियाल टालपुर के 9 मई की नवाबशाह में थींदड़ जलसे बाबत तजवीज़ूं पेश। अवा के बुधाए रहा आहियूं शहीद बेनज़ीराबाद में कामयाब जलसे लाए शहर शहर अवामी मुहिम हलाई वने। इन हवाले से एक बेरो बीहर आमिर सुप्रो का अपडेट मालूम कनासी जी अपडेट का जो कड़ा तफसीला है। जी बिल्कुल, खातून अव्वल रुकन कौमी असेंबली बीबी आसिफा भुट्टो जरदारी ऐं पीपल्स पार्टी शोबाए खवातीन की मरकजी सदर फरियाल टालपुर साहिबा की सरबराही में इजलास थियो है। बिलावल हाउस में मावा के ॿुधंदो इजलास में पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जो सदर निसार खोड़ो, वकार मेहंदी, आजिज दामरा पिण शरीक थिया आहिनि। ॿिए तरफ़ इजलास में जेको आहे सूबाई वज़ीर अजरा पेचू, जियाउल हसन लंजवार, अली हसन जरदारी ऐं अब्दुल सलाम थईं भी मौजूद हुआ। इजलास में ख़ासि करे मुल्की जेको आहे मजमूई सियासी सूरत हाल समेत पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी राब्ता तेज़ करण ते जेको आहे गौर विचार कियो वियो आहे। इजलास में अराकीन जेको आहे कौमी असेंबली में आसिफा भुट्टो ऐं फरियाल टालपुर जेको आहे 9 मई ते नवाबशाह में थींदड़ जलसे जे हवाले सां मेंबरन पारां तजवीज़ूं ॾिनियूं वियूं आहिनि। आसिफा भुट्टो तोड़े फरियाल टालपुर जो चवणु आहे त जेको जलसो आहे उहो तारीख़ी हूंदो ऐं तंज़ीमी जेके माण्हू आहिनि उन्हनि सां बि ख़्यालनि जी ॾे वठि थी आहे। ॿिन्हिनि जो चवणु आहे त ज़िले शहीद बेनज़ीराबाद जो जेको भुट्टो आहे, भुट्टो जेको शहीद बेनज़ीराबाद भुट्टो में 9 मई ते जलसो थी रहियो आहे उहो तारीख़ी जलसो हूंदो जंहिंजे लाइ शहरनि खे आवाम जेको आहे ॼाण ॾियण जी ज़रूरत आहे। ॿिए तरफ़ शहीद बेनज़ीराबाद जे जलसे में जेको आहे चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जेको आहे आम खिताब कंदो इहो चवणु आहे बीबी आसिफा भुट्टो तोड़े फरियाल टालपुर जो। ॿिए तरफ़ अराकीन कौमी असेंबली बि उन इजलास में शरीक थिया आहिनि। गुलाम मुस्तफ़ा शाह, सैयद इब्रार हुसैन शाह, ज़ुल्फ़कार अली शाह समेत जेके कौमी असेंबली जा मेंबर तोड़े सूबाई असेंबली जा मेंबर आहिनि। शगुफ्ता जुमानी समेत जेके ॿिया पीपल्स पार्टी जा अॻुवान आहिनि उहे बि शरीक थिया आहिनि। पर इहो इतफ़ाक़ कयो आहे त जेको 9 तारीख़ ते जलसो आहे उहो तारीख़ी कयो वेंदो जंहिंजे लाइ आवाम खे जेको आहे मोबिलाइज़ेशन जी ज़रूरत आहे। जी ठीक है, मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।